बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं ॻोठ शाहिद हुसैन रिंद में जेको ज़िले नवाबशाह में आहे। असां सां गॾु साईं शाहिद हुसैन बि कचहरी में वेठल आहे ऐं असांजा सिंध जा सुरीला सुगड़ कचहरी में आहिनि ऐं सिंध जो मशहूरु फनकार उस्ताद अलादाद ज़रदारी असां सां गॾु आहे ऐं दोस्त ॿुधाईंदो। अलादाद ज़रदारी जूं अॻु में बि दोस्तनि महफ़िलूं ॿुधियूं आहिनि ऐं कैसेटुनि जे लिहाज़ सां रेडियो टीवी ते मुज़ाहिरो कयो आहे। सिंध जा मञियल फनकार आहिनि। अलादाद साहिबु, तव्हां सिंध जा सुठा सिंगर आहियो ऐं ज़रदारी ख़ानदान में त 2-3 गवैया ॻाइणा थिया आहिनि। अव्हां बि मशहूरु आहियो। अव्हां भला काफ़ी अरसे खां स्क्रीन तां ऐं ऑडियो जी कैसेट तां गुम आहियो नी, कहिड़ा सबब? कुछ टाइम जे लाइ आवाज़ बंदि थी वियो मूंखे। अल्लाह ख़ैर करे। बीमारी तकलीफ़ थी, को मसलो ॿियो थियो? उन में बीमारी त का कान हुई। ईअं सिस्टम जेको हले थो हिकिड़ो ग़ैब जो इंसान जेको आहे, अच्छा अच्छा, उन में हो उन बंदि करे छॾिया। हाणे इंसान खे त सम्झूं, ग़ैब खे किथां सम्झूं? सही। हा साईं, ग़ैब जो इल्मु अल्लाह ॼाणे। हा, इन करे जो पोइ काफ़ी हॉस्पिटल्स जेके आहिनि वॾा डॉक्टर सुठा इंटीरियर स्पेशलिस्ट उन्हनि वटि वियासीं। जी साईं। हुननि चयो भई कोई मसइलो कोन्हे तुंहिंजी आवाज़ सां। अच्छा। हा, नथो ॻाए सघीं, हुन में असां छा कयूं? सही। वोकल कार्ड्स या टिश्यूज़ आहिनि जेके सही आहिनि सभु। साईं घणो अर्सो अंदाज़न तव्हां? 7-8 साल। 7-8 साल। संगत खे छा था ॿुधायो? सिकंदे थियर मुसाल तो सिकन लाथी सुतरी अठई पहरेंदर में आ तुझी सिक संभाल अची हूं दहमल चवे तू त करे भला भाल ए मिल्क मजबूत हाल घणी हो सदके कया वे रे वे अल्लाह वे रे वे अल्लाह हो यारानी यारमा है यारानी यारमा अल्लाह वे अल्लाह हो वे रे वे अल्लाह हो यारानी यारमा है यारानी यारन अल्लाह रे जावे।